रावलपिंडी अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद अहमद चयो आहे त 9 मई ते जुडिशियल कमीशन ठाहियो या पोइ असांखे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। शेख रशीद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाइण दौरान चयो त 2 सालनि खां तारीख़ूं भोॻे रहिया आहियूं। असांजे घरनि ते छापा हया विया, ॿारनि खे तशदुद जो निशानो बणायो वियो, पुलिस वारा पैसा ऐं ज़ेवर बि पाण सां गॾु खणी विया। शेख रशीद चयो त मुल्क में इंसाफ़ मज़ाक़ बणिजी वियो आहे। अल्लाह खां पोइ सिर्फ़ु अदलिया ई रहिजी वई आहे जंहिंमां इंसाफ़ जी उमेद आहे। हुन चयो त 9 मई बाबति जुडिशियल कमीशन ठाहियो या पोइ असांखे सज़ा ॿुधाए छॾियो। शेख रशीद वधीक चयो त उन खां बहितर आहे त असांखे सज़ा ॿुधाए छॾियो, असांजी जान छॾियो। असांजे ख़िलाफ़ु के बि शाहिदियूं न आहिनि। इमरान ख़ान सां एहतराम जो तालुक़ आहे। ईंदड़ पेशीअ ते उन सां मुलाक़ात थींदी या न इहा ख़बर न आहे। मौजूदा हुकूमत जे रंग पस्टन वेही चुकी आहे। पलक में किचिरो फासी चुको आहे, जंहिंजे करे इंजण धुओं करे रही आहे। मुल्क जी अवाम कश्मीरियुनि जीअं पंहिंजा हक़ हासिल करण लाइ ॿाहिरि निकिरे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।